नाज़रीन, करूंडी जे खोखर मोहल्ला वासी मला बिरादरी जी औरतुनि अखरी पुलिस मुबैना ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे करूंडी मां बाबर अली चन्ना। करूंडी जे खोखर मोहल्ला में जिथे पुलिस अखरी पुलिस ऐं करूंडी पुलिस खिलाफ़ मला बिरादरी जी औरतूं जेको उहे सरापा एहतजाज बणियल आहिनि। ॻाल्हि ॿोल कंदासीं, सनन छा चवणु आहे। मज़दूरी मुंहिंजो पुटु असांखे चौथो ॾींहुं आहे, अॼु असां मानी न पचाई आहे। मुंहिंजा बच्चा बुख ते वेठा आहिनि, सभु मुंहिंजा बच्चा तातींदो आहे। मुंहिंजो पुटु सभु मुंहिंजा चौथो ॾींहुं आहे, असां मान टुकुर न खाधा, पाड़ी मां टुकुर टुकुर वठी मूं पंहिंजे बच्चनि खे खारायो आहे। चौथो ॾींहुं आहे, असां का शइ न खाधी आहे, असांखे का राशन घर में न आहे। ऐं जेको आहे सो शीशा मोड़ जो इल्ज़ाम हणी, धाड़े जो इल्ज़ाम हणी मुंहिंजे पुटु सजाद खे कूड़ो इल्ज़ाम मुंहिंजे पिस्तौल पुठियों लाहे, शराब पुठियों लाहे ऐं सजण बशोरी मुंहिंजे पुट खे पकड़े ऐं जेल में वारियो आहे। बेगुनाह ते इल्ज़ाम हया अथनि। ग़रीब मुंहिंजो पुटु, मज़दूर मुंहिंजो पुटु आहे, जेको कमाईंदो आहे असां खाईंदा आहियूं। मुंहिंजो कमाइण वारो हिकिड़ो आहे, मुंहिंजो पुटु पोड़ो, मुंहिंजो मुड़ुसु पोड़ो आहे, जेको कमाईंदो कोन्हे को। जो भाउ सजाद मज़दूरी कंदो आहे, असां सभु खाईंदा आहियूं, असां ग़रीब आहियूं। मुंहिंजो पीउ सोचे सोचे बीमार पियो ॼण पुलिस खे गिरफ़्तार करे वई आहे। उहो मज़दूरी करे राति सॼो ॾींहुं मज़दूरी कयईं, राति जो मज़दूरी त लथो जीअं पैसा मज़दूरी जा मिलियसि, खणी होटल ते वियो चांहि पीअण। होटल चांहि पीअण वियो त पुलिस पकड़े वियसि। उतां पुलिस पकड़े वियसि, पुलिस असांखे ॾसियो न, असां वियासीं सॼण मसूरी असांखे न ॾसियो। उतां पकड़े थाणे एकरी थाणे ते ॾिनई। मुंहिंजो चाचो सजाद जेल में ॿधिजी आहे। 2 ॾींहं असां मानी कान खाधी आहे। हाणे असांखे उहो आज़ादु खपे। ॾेर आहे, गरीब आहे, मिसकिन हे जे असां धाड़े हुजूं त हे असांजा घर दर अहिड़ा हुजनि। असां ग़रीब आहियूं, कमाए ऐं खाए वीचारो बचा था ते केॾा हू धाड़े जो धाड़ा हणंदो। ऐं सजण जो सॼो कमु सजण जो आहे। असांजी सजण सां का बि दुश्मनी का ॿी कान्हे का, पर हे जेको आहे ॿियनि खां पैसा वठी थो खाए न सजण मशोरी, त उनजे करे असांजे ग़रीबनि खे बि थो माराए। पाण पैसा वठी थो खाए, सजण ग़रीबनि खे थो माराए पियो। हा, असांखे लख रुपया थो हींअर घुरे। हा, त पोइ छॾाइनि पोइ ॻाल्हियूं ॿुधियूं। सनन चवणु आहे त नौजवान खे बिना जवाज़ अखरी पुलिस गिरफ़्तार करे मथां मनशात जो केस दाख़िल करे छॾियो आहे। हिननि SSP खेरपुर खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते नौजवान खे जेको आहे सो आज़ादु कयो वञे। कैमरामैन सदा राजपत सां गॾु बाबर चनो, धरती TV न्यूज़।